बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाढ़ई जल जलालुहु, पाढ़ई जान जमाल, पाढ़ई सूरत पिरी जी, पाढ़ई हुस्न कमाल, पाढ़ई पीर मुरीद थिए, पाढ़ई पाण ख़याल, सब होई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन खे दिल जी गहराई सां अज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी। ॿियों अशरो मग़फ़िरत जो अशरो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे त अल्लाह तबारक व तआला खां अल्लाह पाक जे हुज़ूर में कसरत सां तौबा कई वञे त अल्लाह तबारक व तआला ज़रूरु क़बूल कंदो आहे। ऐं मां इन ॻाल्हि ते बि यकीन रखंदी आहियां त जॾहिं असांजी दिलि में कीनो न हूंदो आहे, असांजी दिलि में हसद न हूंदो आहे, असां कंहिंखे रंज न कंदा आहियूं, कंहिंखे तकलीफ़ न पहुचाईंदा आहियूं, कंहिंजी तकलीफ़ जो बाहिस न बणिजंदा आहियूं, त अल्लाह पाक जे हुज़ूर में जेका दुआ कई वेंदी आहे उहा यकीनन क़बूल थींदी आहे। ऐं दुआ जो बि त प्रोसेस हूंदो आहे न, दुआ बि कुझु वक़्तु वठंदी आहे, हिकु लिमिटेड वक़्तु हूंदो आहे शायदि, पोइ जॾहिं उहो वक़्तु पूरो थिए थो त अल्लाह तबारक व तआला उन दुआ खे ज़रूरु क़बूल कंदो आहे। ऐं मूं इहो बि पढ़ियो आहे त दुआ जेकॾहिं क़बूल नथी थिए या अव्हांखे महसूसु थिए थो त अव्हांजी दुआ मतां रायगान वञे पई, अव्हांजी दुआ अल्लाह तबारक व तआला न पियो ॿुधे, घणा सारा मसइला आहिनि, घणा सारा मामलात आहिनि, अव्हांजी दुआ रद्द थी वञे पई, ईअं न हूंदो आहे। दुआ जो हिकिड़ो ख़ासि वक़्तु हूंदो आहे जॾहिं क़बूल थींदी आहे। ऐं सेकेंड ऑप्शन इहो हूंदो आहे त उहा दुआ तव्हांजी आख़िरत जे लाइ क़बूल कई वेंदी आहे, सेव कई वेंदी आहे। ऐं चयो वञे थो त जेको फल इबादतुनि जो तव्हांखे महसूसु थिए थो दुनिया में नथो मिले, यानी उहो समर आख़िरत जे लाइ कलेक्ट थिए पियो। ऐं हूअं बि मूं पढ़ियो बि आहे, इहो हर कंहिंजो एक्सपीरियंस बि हूंदो, मां सम्झां थी त जॾहिं तव्हां सुठो कंदा आहियो, जॾहिं तव्हां दिलि जी सचाई सां कुझु करे रहिया हूंदा हुयो ऐं तव्हांखे रिज़ल्ट न मिलंदो आहे, इन जो मतिलबु इहो आहे त शायदि उनजो जेको रिज़ल्ट आहे उहो तव्हांजे लाइ अञा को मिठो आहे, उनजो समर अञा को मिठो आहे, त उहो जेको आहे न सब्र असां न करे सघंदा आहियूं। सब्र जी बि तलक़ीन कई वई आहे, इन अल्लाह मअ साबिरीन, अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में फ़रमाए थो। ऐं सब्र बि असां ॿारनि जे लाइ ई आहे। ऐं मां सम्झां थी अशरफुल मख़लूक़ात जो दर्जो इन जे लाइ अहम आहे त असां में हिकिड़ो अंसर हूंदो आहे सब्र जो। जेकॾहिं असां सब्र करियूं था त पोइ उनजो फल त रब पाक ॼाणे थो त उनजो फल केतिरो मिठो आहे। व्यूअर्स, असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। हिन ट्रांसमिशन में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं BBS खे पाकिस्तान जे आला मयार जी छांइ चयो वञे थो। नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, रंग ज़िंदगी जो, ऐं नेल्सन पेंट खे आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड चयो वञे थो। उन खां अलावा तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि मशवरो करे सघो था, राब्ते में अची सघो था ऐं पंहिंजे घर खे तव्हां ख़ूबसूरत बणाए सघो था। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टैंग बणाइण वारनि जो, ऐं टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। टैंग जा 4 खां 5 फ्लेवर्स आहिनि, ज़बरदस्त फ्लेवर्स आहिनि, जिन में विटामिन C आहे, विटामिन D आहे, ऐं ज़िंक सां भरपूर आहिनि। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। कोइस जो हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया भरपूर सहकार मौजूदु आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान में वाइटल जो वाइटल पियो ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे लाइ, इहो ज़बरदस्त स्लोगन आहे फॉर्मी जो। ऐं GFS बिल्डर्स जो सहकार मौजूदु आहे, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड GFS बिल्डर्स। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जो शान टपाल मेज़बान। ऐं ट्रांसमिशन में आयल असांजा मुअज़्ज़िज़ महिमान, असांजा हाज़रीन, तव्हां तमामु नाज़रीन, ऐं हिन तरफ़ असांजो ख़ूबसूरत किचन ऐं असलम भा किचन में मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियो, माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। ऐं नाज़रीन हिन तरफ़ असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, सो उन्हनि जो तारुफ़ मां कराईंदी हलां। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं दीन इस्लाम जी रोशनी में गुफ़्तगू अॻियां रखंदा। तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन उन खां अलावा असां वटि नात ख़्वान मौजूदु आहिनि, अब्दुर्रहमान तव्हांखे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ऐं उन खां अलावा असां वटि शहीर अंसारी मौजूदु आहिनि, नात ख़्वान आहिनि, संदन आवाज़ बि सुठो आहे माशाअल्लाह सां। अॼु जी महफ़िल में संदन आवाज़ तव्हां ताईं पहुचंदो। शहीद तव्हांखे मां वेलकम चवां थी। अस्सलाम वालेकुम। ऐं उन खां अलावा असांजे प्रोग्राम में नाज़रीन नात ख़्वान मौजूदु आहिनि नादिया, मैं आपको वेलकम कहती हूँ। अस्सलाम वालेकुम। सो शुरूआत कयूं था। ताहिरुल ताहिरी साहिबु हिकिड़ो नंढिड़ो सवाल,
उन खां मां अॼु चाहींदमि त शुरूआति कयूं हिलाल रिज़्क कमाइण। हिलाल रिज़्क जूं छा बरकतूं आहिनि ऐं इस्लाम कीअं असांखे रूल्स ऐं रेगुलेशन्स ॾिना आहिनि? जी अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। दीन इस्लाम क़ुरान मजीद प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं अहादीस तय्यबात इन ॻाल्हि ते गवाह ऐं शाहिद आहिनि त जा बजा अल्लाह सुब्हानहु व तआला ऐं सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुसलमाननि खे, बाननि खे, इंसाननि खे हलाल रिज़्क जे हुसूल जी तंबीह फरमाई आहे, ताक़ीद फरमाई आहे। हलाल रिज़्क इंसानी ज़िंदगी, इंसानी हयात जे लाइ एतिरो ज़रूरी आहे, उन खां बग़ैर इंसान अल्लाह सुब्हानहु व तआला जी वेझड़ाई हासिल नथो करे सघे, अल्लाह ताला जो कुर्ब हासिल नथो करे सघे। जीअं कुझु देरि अॻु में मां ॻाल्हि कई पे हलाल रिज़्क खां पहिरीं दुआ जे हवाले सां। दुआ ऐं हलाल रिज़्क ऐं इबादत जो पाण में हिकिड़ो ॻांढापो आहे। दुआ इबादत न पर बल्कि इबादत जो मग़ज़ आहे। अद्दुआउ मुख़ुल इबादा, दुआ इबादत जो मग़ज़ आहे ऐं इबादत जे लाइ इहो शरीयत मुतहरा जो फ़ैसिलो आहे। अगरि को माण्हू हराम खाए थो, उन जे पेट में हराम ग़िज़ा मौजूदु आहे त 40 ॾींहं ताईं उन जी इबादत क़ाबिल क़बूल कोन्हे। जॾहिं इबादत क़बूल कोन्हे त जेको इबादत जो मग़ज़ आहे उहो कीअं क़बूल थी सघे थो। जीअं हर ॻाल्हि जा आदाब हूंदा आहिनि, उन जा रूल्स हूंदा आहिनि, दुआ जा बि कुझु रूल्स आहिनि। सभ खां पहिरीं जेको रूल आहे, जेको आदाब आहे, उहो इहो आहे त इंसान जे जिस्म में का बि हराम शइ मौजूदु न हुजे, हराम ग़िज़ा मौजूदु न हुजे। अल्लाह सुब्हानहु व तआला जी बारगाह में जेॾी महिल वञे त उन जे पेट में का बि हराम ग़िज़ा न हुजे। रोज़े में दुआ छो क़बूल थिए थी? जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो सलासतुन ला तुरद्दु दावतुहुम, उन में पहिरें नंबर ते रोज़ेदार। छो जो रोज़ेदार सुबुह खां वठी राति ताईं खाए पीए कोन थो, हराम त परे जी ॻाल्हि आहे, हलाल बि नथो खाए। जॾहिं हराम खां बिल्कुलु पासो थी वियो, परे थी वियो, त उन खां पोइ हदीस शरीफ़ में सुणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको रोज़ेदार पूरो ॾींहुं रोज़ो रखे थो, इफ़्तार ताईं उन जी का बि दुआ रद्द नथी थिए। इन जे करे जो उन जे पेट में हलाल रिज़्क मौजूदु आहे ऐं हराम खां हुन पूरे ॾींहुं पासो कयो आहे। ऐं न सिर्फ़ु हलाल खाइणु, हलाल कमाइणु, बल्कि हलाल तरीक़े सां ख़र्च करण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। इब्तिदाई जेके आयात सूरह बक़रा जूं, उन में अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो, मोमिन जी निशानी इहा आहे, मोमिन जी ख़ूबी इहा आहे, मोमिन जी सिफ़त इहा आहे, मोमिन जी सुञाण इहा आहे। वल्लज़ीन युनफ़िक़ून अल्लज़ीन युमिनून बिलग़ैबि व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, नमाज़ क़ाइमु कनि था, ग़ैब ते ईमान आणनि था। ऐं 3 नंबर ते अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो हलाल रिज़्क मां जेको उन्हनि खे अल्लाह सुब्हानहु व तआला रिज़्क अता फरमायो आहे उन मां ख़र्च कनि था। यानी हराम रिज़्क ख़र्च नथा कनि, हराम जो हुसूल बि नथा कनि। हराम हुसूल कंदा त उनखे ख़र्च कंदा, हलाल कमाइनि था, वरी हलाल ई ख़र्च कनि था पंहिंजे जिस्म ते, पंहिंजे लिबास ते, पंहिंजे ग़िज़ा में, पंहिंजी ज़रूरियात में। त जेको बानो हलाल तरीक़े सां रिज़्क कमाए थो ऐं हलाल तरीक़े सां जुदोजहद करे थो, बल्कि सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु मक़ाम ते इरशाद फरमायो, जेको बानो सॼो ॾींहुं महिनत मज़दूरी करे, यानी हलाल रिज़्क जे हुसूल जे लाइ महिनत कयईं, मुशक़त कयईं ऐं उनजो पूरो वजूदु थकिजी पियो, जॾहिं राति जो पंहिंजे हंध ते अची बिस्तरे ते अची सुतो, उनखे निंड अची वई। जीअं ई उहो थकल टुटल सुम्हंदो आहे, अल्लाह ताला उन जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत करे छॾींदो आहे। यानी केॾो हलाल रिज़्क जे हुसूल जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला केॾो वॾो इनाम रखियो आहे। यानी रोज़ कमाए अचे, थकल टुटल जॾहिं अचे सुम्हे थो, रोज़ अल्लाह सुब्हानहु व तआला उन जी बख़्शिश जो ऐलान फरमाए थो, रोज़ उन जे गुनाहनि जी बख़्शिश जो ज़रियो ऐं सबबु बणिजे थो हलाल रिज़्क जो हुसूल। त इन करे हलाल रिज़्क इंतिहाई लाज़मी ऐं ज़रूरी आहे। जीअं असांजे लाइ इबादत ज़रूरी आहे, ईअं इबादत जी क़बूलियत जे लाइ हलाल रिज़्क ज़रूरी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह सां ॾाढो आसान तरीक़े सां, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु फ़रमायो आहे मुफ़्ती साहब। हिकिड़ो सुवाल ॿियो जनम वठे पियो न,
तव्हां जो बयानु ॿुधी करे हिकिड़ो रोज़ो रखणु, रोज़े जी हालत में रहणु सॼो ॾींहुं, ऐं उन खां पोइ इंसानु आहे, असां काफ़ी सारा अहिड़ा माण्हू ॾिसंदा आहियूं जिन में बुखल घणो हूंदो आहे, जिन में घणी कावड़ हूंदी आहे, ऐं मां सम्झां थी कावड़ में ऐं बुखल वारी तबियत में बि फ़र्क़ु ज़रूरु आहे। त इस्लाम इन बाबति छा बयानु फ़रमाए थो? ॾिसो, रोज़े जी जो जेको मतिलबु आहे सौम, ऐं सौम जो अरबी में मतिलबु आहे अल इमसाक, यानी रुकिजी वञणु जी हर शइ खां, खाइण खां पीअण खां वग़ैरह, इहो त सभु यानी कि शरई तौर ते इन खां त पासो करिणो आहे, पर पंहिंजी तबियत जी तेज़ी खां बि रुकिजी वञिणो आहे, पंहिंजी ज़ुबान जी जेका तल्ख़ कलामी आहे उन खां बि रुकिजी वञिणो आहे, जेके मुग़ल्लज़ात असांजी ज़ुबान ते जारी रहंदा आहिनि, जेका ग़ीबत जारी रहे थी, जेका कावड़ जारी रहे थी, उन खां बि रुकिजी वञिणो आहे। सौम नालो ई रुकिजी वञण जो आहे। अगरि इंसानु रोज़े जी हालत में, बल्कि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फ़रमायो, अगरि को माण्हू रोज़ेदार सां अची बदकलामी करे विढ़े, उनखे गार ॾे, त रोज़ेदार खे खपे त उन जे बदिले में कुझु बि न चवे, सिर्फ़ु एतिरो चवे इन्नी अमरुन साइमुन, बाबा मां रोज़ेदार आहियां। उन बदिले में उनखे गार न ॾे, उन सां मुक़ाबिलो न करे, बल्कि उनखे सिर्फ़ु एतिरो चए बाबा मां रोज़ेदार आहियां। यानी रोज़ो असांजी तरबियत करे थो त तव्हांखे ॻाल्हाइणो कीअं आहे, तव्हांखे मुग़ल्लज़ात गार गंद न करणी आहे। यानी कि आम ॾींहंनि में त असां करियूं था, रोज़ो असांखे सेखारे थो त पंहिंजी तबियत में नरमी आणियो, पंहिंजी तबियत में ठहराव आणियो, पंहिंजी तबियत में सब्र आणियो, जीअं तव्हांजी ज़ुबान ते तव्हांजो कंट्रोल थी सघे। ऐं जंहिं बहाने जो कंट्रोल ज़ुबान ते थी वियो, उहो आला दर्जे जो मोमिन आहे ऐं अफ़दल तरीन इंसान आहे दुनिया में। बेशक बेशक, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुफ्ती साहब, अलम साहब, तव्हांजी इजाज़त सां ऐं अॻियां वधंदसि, ट्रांसमिशन में वक़्तु थी वियो आहे साही जो। नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं पिया। अज़मत रमज़ान सां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो, रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टैंग बढ़ाइण वारनि जो, टैंग बणाए बहत मुस्तक़बिल रोज़ाना, ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। वाइल्ड वेंचर जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। ऐं वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जो। नाज़रीन, भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर मी जी, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं GFS बिल्डर्स जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। नाज़रीन, उन खां अलावा अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार निभाईंदा अचनि पिया टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान अहकाले न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं अज़मत रमज़ान में बि हर भली कार चवां थी, ऐं ख़ूबसूरत गुफ़्तगू हली रही आहे। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ॿिया नात ख़्वान हिन ट्रांसमिशन में शामिल आहिनि। अॼोकी ट्रांसमिशन तमामु ख़ूबसूरत तव्हां ताईं पहुची रही आहे, ऐं हिन ट्रांसमिशन सां भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट्स आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। नाज़रीन, उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। नाज़रीन, उन खां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जी, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। ऐं उन खां अलावा वाइटल जो सहकार मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जो। नाज़रीन, उन खां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर्मी जी। फॉर्मी जा जेके गिफ्ट बॉक्स आहिनि ॾाढा ज़बरदस्त आहिनि, डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि, तव्हां ईज़ीली कंहिं बि शॉप तां वठी सघो था। उन खां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे GFS बिल्डर्स जी, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड। ऐं असां सां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। नाज़रीन, असां अॻियां वधूं था, असां वटि मौजूदु आहिनि नात ख़्वान अब्दुर्रहमान भुट्टो। अब्दुर्रहमान भुट्टो साहब खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो तव्हां। करीमना सल्ले अला मुहम्मदिन
मौला मदीनो ॾेखार पो भले मार लहन उजागा अखन जा मौला मदीनो ॾेखार पो भले मार लहन उजागा अखन जा पानी अरब शरीफ जो पानी अरब शरीफ जो परवर मूंखे प्यार पो भले मार लहन उजागा अखन जा परवर मूंखे प्यार पो भले मार लहन उजागा अखन जा मौला मदीनो ॾेखार पो भले मार लहन उजागा अखन जा रोज़ो पाक रसूल जो रोज़ो पाक रसूल जो ॾातर मूंखे ॾेखार पो भले मार लहन उजागा अखन जा मौला मदीनो ॾेखार पो भले मार लहन उजागा अखन जा अदियूं शाह लतीफ़ चए अदियूं शाह लतीफ़ चए अरबी मुहाड़ो ॾेखार पो भले मार लहन उजागा अखन जा अरबी मुहाड़ो ॾेखार पो भले मार लहन उजागा अखन जा मौला मदीनो ॾेखार पो भले मार लहन उजागा अखन जा लहन उजागा अखन जा आहा सुभान अल्लाह मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा अखिन जा ख़ूबसूरत कलाम ऐं माशाअल्लाह सां तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां ॻाईंदा आहियो ख़ूबसूरत आवाज़ आहे तव्हांजो अॻियां वधूं था असां वटि नादिया मौजूदु आहिनि ऐं नादिया खां असां कलाम ॿुधणु चाहींदासीं नादिया कलाम जी बिस्मिल्लाह कीजिए आप या मुस्तफ़ा अता हो नज़ारा आकर मैं आपकी गली का या मुस्तफ़ा अता हो रोती हुई दागे जिगर दिखा
بنا لو آقا مہمان دو گھڑی کا، بے شک بنا لو آقا مہمان دو گھڑی کا، یا مصطفیٰ عطا ہو پریزن حاضری کا، کر لوں نظارہ کر میں آپ کی گلی کا، یا مصطفیٰ عطا ہو۔ माशाअल्लाह, सुभान अल्लाह, ख़ूबसूरत कलाम, ख़ूबसूरत आवाज़। ऐं असां अॻियां वधूं था। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब हिलाल रिस्क बाबति अवां जो बयानु असां ॿुधोसीं। ॿियो पंहिंजे रिस्क मां ख़र्चु करणु, हिकिड़ो हूंदो आहे रोज़ो रखणु, रोज़ो खोलाइणु, पंहिंजे रिस्क मां आम ॾींहंनि ते ख़र्चु करणु, हुन बाबति इस्लाम में छा बयानु आहे? ॾिसो, रोज़े खोलण जे हवाले सां त प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ही फ़रमान असांजे लाइ अज़मत निशान आहे। फ़रमायूं, मन फ़त्तर फ़ीह साइमन कान लहू मग़फ़िरतन लिज़ुनूबिही व इत्क़ रक़बतिही मिनन नार औ कमा क़ाल। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जंहिं रोज़ेदार खे रोज़ो खोलायो उन जे गुनाहनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत ऐं उनखे जहन्नम मां आज़ादी जी ख़ुशख़बरी आहे। जेको रोज़े जी हालति में खाराए थो कंहिं रोज़ेदार खे, यानी रोज़ो इफ़्तार कराए थो या पेट भरे मानी खाराए थो, उन जे लाइ त हिकिड़ो वॾो अजर अज़ीम आहे। ऐं इन खां अलावा बाक़ी 11 महीना अल्लाह सुब्हानहू व तआला चौथे सिपारे जी पहिरीं आयत मुबारका में इरशाद फ़रमायो, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून। तव्हां एसी ताईं नेकी खे नथा पहुची सघो। बिर चवंदा आहिनि नेकी खे अरबिक में। नेकी खे तव्हां ओसी ताईं नथा पहुची सघो, भले तव्हां छा बि कयो, इबादतूं कयो, रियाज़तूं कयो, मुजाहदा कयो, तव्हां नेकी खे नथा पहुची सघो। अल्लाह ताला जी नज़र में तव्हां नेकी में उन वक़्तु पहुचंदा जॾहिं तव्हां पंहिंजी महबूब शइ जेका तव्हांखे पसंदि आहे दिलि सां, उहा तव्हां अल्लाह ताला जी राह में ख़र्च न कयो। ऐं असां ॾिसूं था अॼु हिन मुआशिरे में सभ खां वधीक असांखे जेका शइ पसंदि हूंदी आहे उहो पैसो आहे। छो जो पैसे मां असां हर शइ ख़रीद करे सघूं था, पैसे खे असां हर जॻह ते इस्तेमालु करे सघूं था, उन खां हर सहूलियत वठी सघूं था उन जे ज़रिए। लिहाज़ा पैसो वॾी अहमियत रखे थो। त जेसीं ताईं इंसान माल खे, दौलत खे अल्लाह सुब्हानहू व तआला जी राह में ख़र्च नथो करे, तेसीं ताईं उहो नेकी जी मंज़िल खे पहुची कोन थो सघे। इन हवाले सां ॿिया काफ़ी सारा फ़रामीन मौजूदु आहिनि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जा, जीअं मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो। जी अल्लामा साहब, ख़ता कलामी तव्हां माफ़ु कजो। असां ट्रांसमिशन में ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं वरी पोइ कंटिन्यू पाण करियूं था। नाज़रीन, अज़मत रमज़ान में वक़्तु साही जो थी वियो आहे ऐं अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे। नाज़रीन, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, टैंक रिफ्रेशिंग ड्रिंक, रिफ्रेशिंग रमज़ान ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया, वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। वाइटल पियो, ज़िंदगी जियो। ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर्मी जी, बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मोह जे लाइ ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। GFS बिल्डर्स जी, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड GFS बिल्डर्स। नाज़रीन, उन खां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टपाल मेज़बान जी। सिंधी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ख़ूबसूरत ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महरान टेलीविज़न ते।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भली कार चवां थी अज़मत रमज़ान में हिलाल रिज़्क कमाइण, हिलाल रिज़्क खाइण, हिलाल रिज़्क सां ज़िंदगी घारण बाबति अल्लामा साहब जिन जो बहितरीन बयान अव्हां ताईं असां पहुचायोसीं ऐं उन खां अलावा रिज़्क ख़र्च करणु, रोज़ो खोलराइण ऐं आम ॾींहंनि में तव्हांजो जेको रिज़्क आहे, तव्हांजी पसंदीदा जेका शइ आहे, तव्हांजो जेको माल आहे उहो जेकॾहिं तव्हां ख़र्च कयो था त उन बाबति अहादीस मुबारक में कीअं बयानु आहे, ख़ूबसूरत दीन इस्लाम उन बाबति छा फ़रमाए थो, उन ते असां गुफ़्तगू रखंदासीं। ऐं अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो नाज़रीन हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टैंग बणाइण वारनि जो टैंग रिफ्रेशिंग रमज़ान रिफ्रेशिंग ड्रिंक, ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। नाज़रीन वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल जी। वाइटल पियो ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहुं जे लाइ ज़बरदस्त स्लोगन हिकिड़ो फॉर्मी वारनि ॾिनो आहे, ऐं GFS बिल्डर्स जो सहकार मौजूदु आहे। नाज़रीन उन खां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान इन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में। टपाल मेज़बान जी सिंधी नंबर 1 आहे टपाल मेज़बान, ऐं अल्लामा साहब हिन तरफ़ तशरीफ़ फरमा आहिनि। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब हिलाल रिज़्क ख़र्च करण बाबति अहादीस मुबारक में कीअं बयानु आहे। जी सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु मक़ाम ते इरशाद फरमायो, इन अल्लाह ताला जवादुन, बेशक अल्लाह ताला सख़ी आहे, युहिब्बुल जूद, ऐं सखावत खे पसंदि कंदो आहे। करीमुन युहिब्बुल करमा, सख़ी आहे, सखावत खे पसंदि फरमाईंदो आहे। वरी ॿिए मक़ाम ते तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस अल्लाह सुब्हानहु व तआला हदीस क़ुदसी अल्लाह ताला इरशाद फरमायो, अस्सख़िय्यु क़रीबुम मिनल्लाहि, सख़ी अल्लाह ताला जे वेझो आहे। व क़रीबुम मिनल जन्नत, ऐं जन्नत जे बि वेझो आहे। व क़रीबुम मिनन नास, ऐं माण्हुनि जे बि वेझो आहे। व बईदुम मिनन नार, ऐं दोज़ख खां परे आहे। वल बख़ीलो, ऐं जेको बुख़ुल करे थो, बुख़ुल जो मतिलबु आहे हूंदे सूंदे बि अल्लाह ताला जी राह में ख़र्च न करणु, चाहे उहो पंहिंजी ज़ात ते ख़र्च करणु हुजे, चाहे पंहिंजी औलाद ते हुजे, या चाहे पंहिंजे ख़ानदान ते हुजे, या अहलो अयाल या पाड़ेसीरी या मुआशरे जा उहे कमज़ोर मिसकीन मुसलमान जिन खे ज़रूरत हूंदी आहे ख़ासि तौर ते हिन मौसम में। वल बख़ीलो बईदुम मिन अल्लाह, बख़ील अल्लाह ताला खां बि परे। व बईदुम मिनल जन्नत, ऐं जन्नत खां बि परे। व बईदुम मिनन नास, ऐं माण्हुनि खां बि परे, माण्हू उन खां नफ़रत कंदा, माण्हू उन्हनि खां पासो कंदा। व क़रीबुम मिनन नार, ऐं दोज़ख जे वेझो आहे। त अंदाज़ो लॻायो हिन हदीस मां अल्लाह ताला खोले इरशाद फरमायो, ॿुधायो असांखे, अयां थी वियो असांजे मथां त जेको सख़ी आहे, सखावत करे थो। ऐं अच्छा, सखावत करण सां माल खुटे कोन थो। असां बज़ाहिर ॾिसूं था, असांजो पैसो अगरि असां वटि 1000 रुपयो आहे, असां 500 रुपया ख़र्च कयासीं, 500 रुपया असांजे खीसा मां विया। पर अल्लाह ऐं उन जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको फ़रमान असांजे लाइ रहबरी जो हिकिड़ो रस्तो आहे, फ़रमाइनि था त जंहिं हिकिड़ो रुपयो ख़र्च कयो दुनिया में उनखे 10 थी मिलंदो। अल्लाह ऐं उन जे हबीब जे फ़रमान में शक आहे ई कोन। कीअं मिलंदो असांखे का ख़बर कोन्हे, कहिड़े बि तरीक़े सां उहो असां वटि ताईं पहुचंदो। ऐं 70 भेरा उहो आख़िरत में मिलंदो। अगरि हिकिड़ो रुपयो मूं ख़र्च कयो त क़यामत जे ॾियारे इहो लिखियलु हूंदो त हिन 70 रुपया ख़र्च कया आहिनि, ऐं 10 मूंखे दुनिया में मिली चुको आहे। केॾो वॾो इन्वेस्ट, यानी थोरो इन्वेस्ट, ऐं हुनजो प्रॉफिट तमामु घणो आहे। प्रॉफिट तमामु घणो आहे, ऐं घाटे जो सौदो बिल्कुलु कोन आहे, नफ़े ई नफ़े जो सौदो आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह सां ख़ूबसूरत बयान हिन महफ़िल में नाज़रीन अवां ताईं असां पहुचाईंदा हलंदासीं। दीन इस्लाम जी रोशनी में अज़मत रमज़ान में शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, BBS खे पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो, ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे टैंग बणाइण वारनि जो रिफ्रेशिंग रमज़ान रिफ्रेशिंग ड्रिंक। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां, ऐं वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया
वाइटल जो भरपूर सहकार मौजूद है, वाइटल पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूद है, फॉर मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। ऐं भरपूर सहकार मौजूद है GFS बिल्डर्स जो पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड ऐं सिंध जी नंबर 1 आहे। टपाल मेज़बान जो भरपूर सहकार असां सां मौजूद है। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ ऐं सिर्फ़ महरान टेलीविज़न। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आऊं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान हींअर तव्हांजी टेलीविज़न स्क्रीन्स ते लाइव हली रहियो आहे ऐं असां वटि अलम साहब मौजूद आहिनि। हिन महफ़िल में नातिया कलाम गॾोगॾु हलंदा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र हिन महफ़िल में हली रहियो आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान सां सहकारी आहिनि ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट वारा। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं नेल्सन पेंट्स जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूद आहे। रंग ज़िंदगी जो ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूद है। टैंग बनाइण वारनि जी डिफरेंट फ्लेवर्स आहिनि, ॾाढा ज़बरदस्त टैंग जा फ्लेवर्स अचनि था ऐं क्विज़ जी स्पॉन्सरशिप मौजूद है। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जी नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूद है। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूद है। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो सहकार भरपूर मौजूद है। उन खां अलावा है GFS बिल्डर्स पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड नाज़रीन सिंध जी नंबर 1 आहे। टपाल मेज़बान जो भरपूर सहकार अज़मत रमज़ान सां मौजूद रहंदो अचे पियो ऐं अॼु बि संदन स्पॉन्सरशिप मौजूद है। इन ट्रांसमिशन में नाज़रीन हिन तरफ़ असां वटि नातिया कलाम हलंदा, नात ख़्वान मौजूद आहिनि। सो अलम साहब तव्हांजी इजाज़त सां हिकिड़ो क़दम अॻियां वधायूं था। नातिया कलाम असां शहीर खां ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो शहीर तव्हां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला सय्यिदिना अली व सय्यदतना फातिमा व सय्यदतना ज़ैनब व सय्यिदिना हसन व सय्यिदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद। अल्लाह के शेर हैदरे कर्रार पर दुरूद। अल्लाह के शेर हैदरे कर्रार पर दुरूद। अल्लाह के शेर हैदरे कर्रार पर दुरूद। हज़रत हसन हुसैन के, हज़रत हसन हुसैन के किरदार पर दुरूद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद। पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है। पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है। पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है। भेजें अगर सलाम तो, भेजें अगर सलाम तो आता जवाब है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद। जन्नत में फातिमा, फातिमा जन्नत में सैयदा तैयबा, जन्नत में आबिदा ताहिरा, जन्नत में सैयदा की कनीज़े जहाँ रहें। जन्नत में सैयदा की कनीज़े जहाँ रहें।
یا رب میری دعا ہے، یا رب میری دعا ہے، میری ماں وہاں رہے۔ اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد، جنت میں مصطفیٰ، مصطفیٰ جنت میں مصطفیٰ کے صحابہ جہاں رہیں، جنت میں مصطفیٰ کے صحابہ جہاں رہیں، جنت میں مصطفیٰ کے صحابہ جہاں رہیں۔ یا رب میری دعا ہے، یا رب میری دعا ہے، میرے بابا وہاں رہیں۔ اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد، اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد، وعلی سیدنا علی و سیدتنا فاطمہ و سیدتنا زینب و سیدنا حسن و سیدنا حسین، وعلی آلہ و صحبہ وبارک وسلم۔ سبحان اللہ ماشاء اللہ۔ علامہ صاحب فطرے بابت اج موں ڈسکس کرن چاہیو پہ، اساں ظاہری ॻाल्हि आहे اسلامی تعلیمات जे हवाले सां पढ़ियो आहे त फितरो जल्द खां जल्द अदा कयो वञे, जीअं ज़रूरियात ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग़रीब गुरबे खे ॾिनो वञे थो त पंहिंजी ज़रूरियात पूरी करे सघनि। सो अव्हां जो बयानु ॿुधण असां चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो तव्हां। सभ खां पहिरीं इहो अर्ज़ु कंदो हलां, सहाबा किराम फरमाइनि था त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के असां ॾिठोसीं रमदानुल मुबारक जीअं ईंदो हुयो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां वधीक ॿियो सख़ी असांखे नज़र कोन ईंदो हो। यानी साईं जन जी सखावत रमदानुल मुबारक में अञा इंतिहा दर्जे ते पहुची वेंदी हुई। जेको बि हूंदो हुयो बारगाह में मौजूदु, उहो ग़रीबनि खे ॾींदा हुया, सहाबा किराम खे ॾींदा हुया, मिसकीननि यतीमनि खे ॾींदा हुया। ऐं सभिनी खां वधीक जेको सख़ी माह सियाम में कंहिं ॾिठो त उहो सहाबा किराम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे ॾिठो। दीन इस्लाम असांखे इहो सेखारे थो त जॾहिं तव्हां रोज़ा मुकमल कयो, रोज़नि जो महीनो रोज़ा मुकमल थियण ते हुजनि, तव्हांजे मथां वाजिबु आहे तव्हां सदक़तुल फ़ित्र अदा कयो। सदक़तुल फ़ित्र कंहिंजे मथां वाजिबु आहे? फ़ुक़हाए किराम फरमाइनि था सदक़तुल फ़ित्र हर उहो शख़्स जंहिं वटि 52.5 तोला चांदी जेतिरी रक़म हुजे, उन जे मथां साल गुज़रणु ज़रूरी कोन्हे। ज़कात में साल या उन जो अक्सर हिसो गुज़रणु ज़रूरी आहे, लेकिन सदक़तुल फ़ित्र में अगरि मूं वटि कल्ह पैसा आया 52.5 तोला चांदी जेतिरा, त बसि अॼु मुंहिंजे मथां लाज़िम थी वियो त मूंखे उहो फ़ितरो अदा करिणो आहे। ऐं हर शख़्स जो फ़ितरो अदा करिणो हूंदो आहे। ऐं अगरि बिलफ़र्ज़ कंहिं वटि कैश कोन्हे, पोइ इहो बि ॾिठो वेंदो त उन जे घर में उहो सामान जेको ग़ैर ज़रूरी आहे, ग़ैर ज़रूरी सामान एतिरो पियो आहे जेको क़ाबिल इस्तेमालु कोन्हे, अगरचे उहो काठ कबाड़ हुजे, उहो मौजूदु हुजे, ऐं उन जी रक़म अगरि असां ॾिसूं त उहा 52.5 तोला चांदी जेतिरी थी वञे थी, त उन शख़्स जे मथां बि सदक़तुल फ़ित्र वाजिबु थी वञे थो। ऐं सदक़तुल फ़ित्र जो जेको वक़्तु आहे उहो ईद जी नमाज़ खां पहिरियां आहे। इन जो मतिलबु इहो कोन्हे त असां ईद जी नमाज़ महिल जेॾीमहिल निकिरूं त ओॾीमहिल ॾियूं। असां रमदानुल मुबारक में अगरि ॾींदासीं त असांखे फ़र्ज़ जो सवाबु मिलंदो, छो जो सदक़तुल फ़ित्र उहो जेको बानो अदा करे त उहो फ़र्ज़ु कोन्हे, त उनखे फ़र्ज़ जेतिरो सवाबु मिलंदो। यानी जेतिरियूं नेकियूं असां माह सियाम में करे सघूं था, असांखे माह सियाम में करणु खपनि, छो जो माह सियाम में उन जो अजर, उन जो सवाबु अलाह ताला जी बारगाह में वधी वञे थो। अंदाज़ हूंदो आहे, तव्हांखे उन जी अंदाज़ मां ख़बर पइजी वञे त इहो रिश्तो उनखे क़बूल आहे या कोन्हे। अच्छा, असां छा कंदा आहियूं, फ़क़ीर जो इहो अक्सर मामूल रहियो आहे, जेका न्याणी जंहिंजो निकाह थी रहियो आहे, अगरि असांजी का स्टूडेंट आहे, उनखे पहिरीं असां निकाह नामो ॾींदा आहियूं। उनखे ख़बर पवे मुंहिंजा अख़्तियारात कहिड़ा आहिनि, मुंहिंजा पावर्स कहिड़ा आहिनि। शरीयत मुतहरा ऐं क़ानून
इस्लामी जमहूरिया जो कानून, पाकिस्तान इस्लामी जमहूरिया जो कानून मूंखे कहिड़ी अथॉरिटी ॾिए थो, कहिड़ो पावर ॾिए थो। असांजी छोकिरी खे निकाह फार्म जे उन पावर जी ख़बर कोन्हे त हुनखे कहिड़ा कहिड़ा अख़्तियार ॾिना विया आहिनि। एतिरे क़दुरु जेको हक़ महर मुक़ररु कयो वञे थो उहो बि न्याणी खां पुछियो नथो वञे। जेके घोट वारा आहिनि उहे ॿुधाईंदा हुआ असां एतिरो हक़ महर ॾियूं था, छोकिरी खे सिर्फ़ु वञी उनजी ख़बर ॾींदा, इत्तिला ॾींदा। हालांकि शरीयत मुताहरा में अगरि छोकिरी चाहे उहा इनकार करे सघे थी, न 50,000 न, मुंहिंजो जेको हक़ महर आहे उहो ₹1,00,000 मुक़ररु कयो। हक़ महर ते अगरि हुननि चयो असां पोइ ॾींदासीं, अगरि छोकिरी खे इहो अख़्तियार आहे शरई तौर ते क़ानूनी तौर ते चई सघे थी मूंखे पोइ न, मूंखे हींअर ऑन द स्पॉट मूंखे महर खपे, इन में को ऐब कोन्हे। इन में का बि माना इनखे बेइज़ती न सम्झो वञे। इहो शरीयत मुताहरा उनखे पावर ॾिनो आहे, अख़्तियार। जीअं तव्हांखे अख़्तियार आहे, तव्हां पंहिंजो अख़्तियार इस्तेमालु कयो था, उन न्याणी खे बि अलाह ताला इहो अख़्तियार ॾिनो आहे। असां पंहिंजे न्याणियुनि जो जी जेका रज़ा आहे उनखे मद्देनज़र रखी फ़ैसिलो कंदासीं त इनशा अल्लाह जेका आईंदा जेका ज़िंदगी आहे उनजी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़रंदी। ऐं अक्सर औक़ात असां ॾिठो आहे अगरि फ़ैसिलो मुसलत थियो त थोरी देरि खां पोइ झगड़ा शुरू थी वेंदा ऐं इख़्तिलाफ़ात जे नतीजे में हिकिड़ो वॾो हादिसो ऐं सान्हो रूनुमा थी वेंदो आहे। जी हा, जी हा, आलम साहब ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु फ़रमायो आहे। ऐं इन तरफ़ असलम साहब बि मौजूदु आहिनि, तव्हां खां असां टैंक तयारु कराईंदासीं। सो कहिड़ो फ्लेवर अॼु तव्हां तयारु कंदव? अॼु असां ऑरेंज कलर तयारु कंदासीं फ्लेवर। ओके, ज़बरदस्त। सो ऑरेंज त मुंहिंजो पंहिंजो फेवरेट आहे, जी, मां हिनखे शौक़ सां ठाहींदो आहियां। बाक़ी त हूअं त टैंक जा सभु फ्लेवर आला मयार आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु सही चई रहिया आहियो तव्हां। चवंदा आहिनि घर में 10 भाती आहिनि त 10 फ्लेवर असां वटि मौजूदु आहिनि टैंक में। 3 स्पून हिन में पाणी ऐड कंदासीं। तव्हां कहिड़े बि शॉप तां इस्तेमालु वठी करे सघो था। जी बिल्कुलु। ऐं वाइटामिन सी सां भरपूर आहे टैंक जी ड्रिंक नाज़रीन। वाइटामिन डी सां भरपूर आहे ऐं ज़िंक सां बि भरपूर आहे। ऐं भाउ असलम अक्सर ज़िक्र कंदा आहिनि त जॾहिं घर वेंदो आहियां त घर में बि मुंहिंजी इहा ड्यूटी हूंदी आहे त मूंखे टैंक तयारु करिणो हूंदो आहे। हिनड़ा ॿार जल्दी सां वठी ऐं पोइ तयारु करणु शुरू थी वेंदा आहिनि। यानी टैंक आसानी सां हीअ ड्रिंक रेडी थी वञे थी। टैंक तयारु थी चुको आहे। असां ब्रेक्स जी तरफ़ वधंदासीं नाज़रीन। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं भरपूर सहकार टैंक बणाइण वारनि जो मौजूदु आहे। उन खां अलावा क्विज़ जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो। ऐं नाज़रीन अज़मत रमज़ान सां सहकारी आहिनि वाइटल ठाहिण वारा वाइटल पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं GFS बिल्डर्स जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। उन खां अलावा टपाल मेज़बान जो सहकार मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान नाज़रीन काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ख़ूबसूरत ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं अज़मत रमज़ान में भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में ख़ूबसूरत गुफ़्तगू गॾोगॾु हली रही आहे ऐं नातिया कलाम गॾोगॾु ॿुधी रहिया आहियूं। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। टैंक बणाइण वारनि जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं क्विज़ जो ॾाढो ज़बरदस्त कलर ईंदो आहे। क्विज़ जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ऐं लाइट शरबत ठहंदो आहे। क्विज़ जो गिफ्ट पैक्स असां वटि हिते मौजूदु आहिनि जेके आयल मौज़ूज़ महिमाननि खे असां ध्यानु ॾींदा आहियूं। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां। नाज़रीन वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे। नाज़रीन उन खां अलावा GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप हिन असांजी ट्रांसमिशन में मौजूदु रही आहे। ऐं अॼु जी ख़ूबसूरत ट्रांसमिशन में बि
असांजा स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, असलम भाउ मौजूदु आहिनि ऐं रोज़े जो जेको वक़्तु हूंदो आहे, हिन ट्रांसमिशन जो जेको वक़्तु हूंदो आहे ॾाढो जल्दी गुज़रंदो आहे, त रोज़ो आसानी सां गुज़रंदो आहे, ख़ूबसूरत सुठे तरीक़े सां गुज़री वेंदो आहे, ज़िक्र ॿुधंदा हलंदा आहियूं, एॾो ख़ूबसूरत अलामा साहिब जिन तरफ़ बयानु हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ठीकु चई रहिया आहियो। ऐं असां नातिया कलाम जी तरफ़ अॻियां वधूं था। असां वटि नादिया मौजूदु आहिनि। नादिया, आपसे मैं नातिया कलाम सुनना चाहूँगी, बिस्मिल्लाह कीजिए आप। मदीने से बुलावा आ रहा है, मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला खुद बुलवा रहा है, मदीने वाला खुद बुलवा रहा है, मदीने से बुलावा रहा है, नवासों का सदका बांटते हैं, नवासों का सदका बांटते हैं, ज़माना उनका लंगर खा रहा है, ज़माना उनका लंगर खा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, ये चक्की फातिमा की चल रही है, ये चक्की फातिमा की चल रही है, ज़माना जितना लंगर खा रहा है, ज़माना जितना लंगर खा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है। माशाअल्लाह जी नादिया, माशाअल्लाह ख़ूबसूरत आवाज़ ऐं तमामु ख़ूबसूरत ही कलाम आहे। अलामा साहब, असां हिलाल रिस्क बाबति गुफ़्तगू कई, हिलाल रिस्क ख़र्च करण बाबति गुफ़्तगू कई। हिन ट्रांसमिशन में अॼु ख़ूबसूरत गुफ़्तगू थी आहे सूरह तौबा ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान त अल्लाह पाक खां रुजू कयो, रब पाक खां तव्हां पंहिंजे ऐबनि जी, पंहिंजे गुनाहनि जी तौबा कयो, रब पाक क़बूल करण वारो आहे ऐं मथां खां ही माहिर सियाम। जी बिस्मिल्लाह। ॾिसो, रोज़ो असांखे इहो सेखारे थो त असां मुस्लमाननि जी पर्दा पोशी कयूं, उन्हनि जे उयूब खे ढकियूं ऐं
हदीस शरीफ़ में अचे थो इन अल्लाह सातिरुन, अल्लाह ताला पर्दा पोशी करण वारो आहे ऐं युहिब्बु सितरा, ऐं जेका पर्दा पोशी आहे उनखे पसंदि कंदो आहे। यानी कि जेको बानो अल्लाह ताला जे बाननि जे मथां पर्दा पोशी करे थो, वरी अल्लाह ताला जी जो महबूब त बणिजे थो, पर अल्लाह सुब्हानहू व तआला वरी उन जे ऐबनि जे मथां पर्दो रखे थो। ऐं जेको दुनिया में अल्लाह जे बाननि जे मथां पर्दा पोशी रखे थो, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह सुब्हानहू व तआला सॼी दुनिया जे साम्हूं, मीज़ान जे साम्हूं, जॾहिं हिसाबो किताब खुलियल दफ़्तर खुलियल हूंदा, अल्लाह ताला उन पंहिंजे बाने जी पर्दा पोशी फरमाईंदो ऐं उन जे ऐबनि खे लिकाईंदो ऐं उन जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो सामान पैदा फरमाईंदो। त असांखे खपे त रोज़े में वधि ऐं रोज़े खां अलावा बि असां सतर पोशी कयूं, ऐब लिकायूं अगरि कंहिंजा आहिनि। ख़ासि तौर ते जेके असांजा उहे मुसलमान ॿाहिरि जेके असांखां जुदा थी विया, गुज़ारे विया, हिन दुनिया खे छॾे विया, उन्हनि जो वधीक हक़ असांजे मथां आहे त असां उन्हनि जी वधि में वधि पर्दा पोशी कयूं। छो जो जेको गुज़ारे वियो आहे, अगरि उन जे मुतालिक़ ग़लति अल्फाज़ को इस्तेमालु करे थो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकु भेरे फरमायो, हिकिड़ो जनाज़ो आयो, फरमायो सहाबा किराम उन्हनि जे मुतालिक़ कुझु ॻाल्हि कई, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इहो ईअं ई आहे। वरी ॿियो जनाज़ो आयो, उन जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं फरमायूं, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ईअं ई आहे। सहाबा किराम अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह तव्हां ईअं छो फरमायो? साईं जन फरमायो अंतुम शुहदाउल्लाहि फिल अर्दि, तव्हां ज़मीन ते अल्लाह ताला जा गवाह आहियो, जंहिंजे लाइ जेको तव्हां चवंदव अल्लाह ताला उन जे लाइ उहो ई फ़ैसिलो करे छॾींदो। त लिहाज़ा जेके मुसलमान गुज़ारे विया आहिनि, हिन दुनिया खे छॾे विया आहिनि, असांजा माइट आहिनि, असांजा वेझा रिश्ते वारा आहिनि, असां उन्हनि जे ऐबनि खे लिकायूं ऐं उन्हनि जी पर्दा पोशी कयूं ऐं जेरनि जी बि पर्दा पोशी कयूं, ताकी अल्लाह ताला असांजे ऐबनि जे मथां पर्दो विझे। ख़ूबसूरत अल्लामा साहब, मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु आहे ज़ाती त असां दीन इस्लाम जी तालीम बेशक ॾियूं, हर दीन सां रिलेटेड हर माण्हू पंहिंजे बचे खे, पंहिंजे ॿार खे तालीमात ॾिए थो, पर अख़लाक़ियात वधीक मैटर कंदी आहे। ऐं मां सम्झां थी इहो अख़लाक़ियात जो पहिरियों जुज़ आहे त तव्हां पर्दा पोशी करणु सिखो। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो बि फरमान बारी ताला आहे त तव्हां जेकॾहिं कंहिंजो ऐब ढकियो था त रब पाक तव्हांजो ऐब ढके थो। जीअं अल्लामा साहब बयानु फरमायो त रब पाक उन इंसान जा पोइ ऐब ढके थो। त असां जेको एक्सपेक्ट कंदा आहियूं पंहिंजे रब खां, त असां कोशिशि कयूं त उहा सिफ़ात असां में बि हुजे, असां बि उहा हलण जी कोशिशि कयूं, पंहिंजो पॉज़िटिव कैरेक्टर हिन पंहिंजे समाज में ऐड कयूं। नाज़रीन, हिन तरफ़ असलम भाउ मौजूदु आहिनि ऐं तव्हां खां असां चांहि तयारु कराईंदासीं। चांहि तयारु कंदव टपाल मेज़बान सो कल्ह बि मां हिकिड़ी जॻह ते वियुमि, होटल ते, माना होटल असांजे पाड़े में, असां होटल ते वेठो। मूंखे लॻो तव्हां अॼु ॿुधायो पिया सीक्रेट त मुंहिंजो पंहिंजो होटल आहे। न इंशाल्लाह उहो बि खोलींदासीं जहिड़े हिसाब सां मां हलां थो। इंशाल्लाह त मूं हुते होटल ते वेठुमि त उन मूंखे जेको आहे सो जेॾीमहिल पती एड पे करे त उन ॾिठुमि त सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान न्यू पैकिंग में। त हुन मूंखे ॾिठो त चई तव्हां जा मशहूरी तव्हां ॾींदा आहियो? मां चयो हा बिल्कुलु ॾींदा आहियूं यार, माशाल्लाह मेहरान टीवी ते जेका ऑनर थींदो आहे असां हर शइ ॾिसंदा आहियूं। पंहिंजो जेका तव्हांजा मुख़्तलिफ़ फ्लेवर जेके पिया आहिनि, तव्हांजा इनाम जेके पिया आहिनि, उहे असां शौक़ सां ॾिसंदा आहियूं ऐं प्रोग्राम तव्हांजे शौक़ सां ॾिसंदा आहियूं। वाओ जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। सिंधी मेज़बान असलम भाउ खे माना ईअं तव्हां ॿाहिरि वेंदा आहियो त तव्हांखे माण्हू सुञाणंदा आहिनि, माशाल्लाह जी, ज़बरदस्त। नाज़रीन, असां वधूं था ब्रेक जी तरफ़। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह का नाज़रीन नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो। जीअं असलम भाउ चयो त डिफरेंट फ्लेवर्स आहिनि ऐं ॾाढा ज़बरदस्त फ्लेवर्स मौजूदु आहिनि। सो चयो वञे थो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। रिफ्रेशिंग ड्रिंक आहे ऐं रिफ्रेशिंग रमज़ान जो ई टाइटल ॾिनो वियो आहे। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे। क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं हिन जो बि कलर ॾाढो ज़बरदस्त ईंदो आहे। क्विज़ जो ॾाढो लाइट शरबत तयारु थींदो आहे। नाज़रीन, हुन खां अलावा वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे।
मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया, उन खां अलावा वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो। नाज़िन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे फॉर मी जी, एवरीथिंग इज़ फॉर दिस इज़ फॉर मी। ऐं उन खां अलावा आहे GFS बिल्डर्स, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड। नाज़िन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। टपाल मेज़बान जो सिंध जी नंबर 1 चांहि, टपाल मेज़बान काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान जो मख़सूस ट्रांसमिशन जो वक़्तु ख़ूबसूरत गुफ़्तगू मसब रोज़े में ऐं रोज़े में ख़ूबसूरत गुफ़्तगू दीन इस्लाम जी रोशनी में ॿुधणु, सहरी जी तयारी, सहरी खां पोइ इफ़्तारी जी तयारी, पूरो ॾींहुं रोज़े में मख़सूस वक़्तु, थोरो वक़्तु हूंदो आहे। पोइ असां जल्दी सां अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो, रंग ज़िंदगी जो। ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जी, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां, वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे नाज़रीन। ऐं उन खां अलावा वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, वाइटल पियो ज़िंदगी जियो। फॉर मी जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। ऐं अज़मत रमज़ान में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी, सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। शहीर मौजूदु आहिनि मुझे अॻियां। शहीर आपसे मैं नातिया कलाम सुनना चाहूँगी, बिस्मिल्लाह कीजिए आप। मैं जान दिए जा रहा हूँ, तेरी राह में जान दिए जा रहा हूँ, तेरी राह में जान दिए जा रहा हूँ। यूं जीने का सामा, यूं जीने का सामा मैं किए जा रहा हूँ, तेरी राह में जान दिए जा रहा हूँ। और बहुत ही खूबसूरत शेर। नहीं जानता कुफ्र व ईमान क्या है, नहीं जानता कुफ्र व ईमान क्या है, जो तुम कह रहे हो, जो तुम कह रहे हो मैं किए जा रहा हूँ, तेरी राह में जान दिए जा रहा हूँ। अता देख कर बढ़ गई है तलब भी, अता देख कर बढ़ गई है तलब भी, वो दिए जा रहे हैं, वो दिए जा रहे हैं मैं लिए जा रहा हूँ, वो दिए जा रहे हैं, वो दिए जा रहे हैं मैं लिए जा रहा हूँ, तेरी राह में जान दिए जा रहा हूँ। तुम्हें मैंने देखा जो अपने ही अंदर, तुम्हें मैंने देखा जो अपने ही अंदर,
طواف اپنا خود ہی، طواف اپنا خود ہی میں کیے جا رہا ہوں، طواف اپنا خود ہی میں کیے جا رہا ہوں، تیری راہ میں جان دیے جا رہا ہوں، تیری راہ میں جان دیے جا رہا ہوں، یہ جام محبت نگاہوں سے اپنی، یہ جام محبت نگاہوں سے اپنی وہ دیے جا رہے ہیں، وہ دیے جا رہے ہیں، میں پیے جا رہا ہوں، وہ دیے جا رہے ہیں، دیے جا رہے ہیں، میں پیے جا رہا ہوں، تیری راہ میں جان دیے جا رہا ہوں، تیری راہ میں جان دیے جا رہا۔ شہیر سبحان اللہ ماشاء اللہ، خوبصورت آواز شہیر جو اساں ٹرانسمیشن में नाज़रीन शामिल कयोसीं ऐं अज़मत रमज़ान में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो ब्रेक जी तरफ़ असां अॻियां वधूं था। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो सहकार मौजूदु आहे, हमेशह का नालो आहे, हिकु एतमाद जो नाज़रीन, हमेशह का नालो आहे, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे, GFS बिल्डर्स जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। ऐं सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान काॾे न वञिजो, जल्दी सां वापसि अचूं था, ॾिसंदा रहो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में ऐं भली कार चवां थी, अज़मत रमज़ान हिन वक़्तु अवां जी टेलीविज़न स्क्रीन्स ते लाइव हली रहियो आहे ऐं अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह का नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे GFS बिल्डर्स जी। ऐं उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। अल्लामा साहब मौजूदु आहिनि, अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब। मुंहिंजो नंढो सुवालु आहे, ज़ख़ीरा अंदाज़ी करणु इस्लाम जो इन बाबति छा बयानु आहे? बिस्मिल्लाह। ॾिसो, ज़ख़ीरा अंदोज़ी कंहिं बि मुआशिरे में जेका थिए थी, दीन इस्लाम उन ज़ख़ीरा अंदोज़ी खां मना करे थो जंहिं शइ जी, जंहिं प्रोडक्ट जी मार्केट में किल्लत हुजे, उनखे गॾु करणु शरीयत इस्लामिया में नाजाइज़ आहे ऐं हुन जे लाइ सख़्तु वईद आहे। हा, अलबत्ता जेका शइ, जेका प्रोडक्ट मार्केट में अवेलेबल आहे, वाफ़र मिक़दार में मौजूदु आहे, उनखे अगरि ज़ख़ीरा अंदोज़ कयो थो वञे, उनखे गॾु कयो थो वञे, या उनखे जेका गोदाम में रखियो थो वञे, त उन सां को बि मुमानियत कोन्हे ऐं उन में को बि हर्ज कोन्हे। अलबत्ता जॾहिं कंहिं शइ जी किल्लत मार्केट में थिए थी ऐं असां उन जी ज़ख़ीरा अंदोज़ी करियूं था, त उन जी जेका वैल्यू आहे उहा मार्केट में चढ़ी थी वञे, उन जा रेट्स जेके आहिनि उहे मथे चढ़ी था वञनि ऐं असां उन रेट जे इंतज़ार में, उन खां रेट चढ़ण खां पोइ जॾहिं मार्केट में उहा शइ आणियूं था,
त जेके ख़रीदार जेको आहे उनखे तमामु घणो लॉस थिए थो, उनखे नुक़सानु पहुचे थो। विकिणण वारे खे त फ़ाइदो थियो, लेकिन जेको वठण वारो आहे उहो बि उनजो भाउ आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो, अल मुमिनु युहिब्बु लिअख़ीहि मा युहिब्बु लिनफ़्सिही। मोमिन जी निशानी इहा आहे, जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि करे पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ बि उहा ई शइ पसंदि करे। जॾहिं असां इहो पंहिंजे लाइ पसंदि करियूं था त असांखे लॉस न थिए, असांखे नुक़सानु न थिए, त उहो कहिड़ो मुस्लमान आहे? कीअं मुस्लमान थी सघे थो जेको ॿिए मुस्लमान जो लॉस चाहे, उनजो नुक़सानु चाहे, उनजो ज़वाल ऐं इन्हितात चाहे। बिल्कुलु, बेशक बेशक ख़ूबसूरत बयानु अव्हांजो अहमद साहब। ऐं ताहिर अलतारी साहब, हूअं बि असां ॾिसंदा आहियूं त शायदि इहो कुदरती क़ानून आहे। असां ईयरली जेकॾहिं एनालाइज़ कंदा आहियूं त हा, असांखे साल में उहा रिज़ल्ट मिलंदी आहे जेका असां बिल्कुलु उनखे मुशाहिबत दीन इस्लाम सां ॾेई सघूं था। जीअं इस्लाम जा रूल्स रेगुलेशन हूंदा आहिनि त उहो इंसानु उअं ई लॉस जे तरफ़ वधंदो आहे। सो दीन इस्लाम बेशक ख़ूबसूरत दीन। ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां आम ज़िंदगी में ॾिसूं था, आम मामूलात में ॾिसूं था, सादगी असां इख़्तियार कंदा आहियूं, ख़ूबसूरत जेके बि असांजा रूल्स ऐं रेगुलेशन्स आहिनि असां उन में हलंदा आहियूं, त यकीनन इंसानु फ़ाइदे में वञे थो, उनजे लाइ को बि घाटे जो सौदो न आहे। अल्लामा साहब, आऊं इलाही शुक्रगुज़ार आहियां अव्हांजी, अव्हां वक़्तु ॾिनो ऐं ख़ूबसूरत तव्हांजो बयानु असां ॿुधोसीं। नाज़रीन, अॻियां वधूं था असांजे प्रोग्राम में। अॼु जे प्रोग्राम में, अॼु जी हिन ट्रांसमिशन में अब्दुल रहमान भुट्टो बि मौजूदु रहिया। अब्दुल रहमान, तव्हां सां GFS बिल्डर्स जो ही गिफ्ट बॉक्स गॾु वेंदो। ऐं थैंकफुल आहियां तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो। शहीर, मैं आपकी थैंकफुल हूँ, ये GFS बिल्डर्स का जो गिफ्ट बॉक्स है ये आपके साथ जाएगा। और असां सां नाज़रीन शामिल रही हूँ नादिया। नादिया, मैं आपकी थैंकफुल हूँ, आप आई, खूबसूरत आवाज़ है माशाल्लाह आपकी। और ये नेल्सन पैंट्स का जो गिफ्ट बॉक्स है ये आपके साथ जाएगा। ऐं अल्लामा साहब, तमामु महिमान बणिया क्विज़ जा। ऐं आउं इलाही शुक्रगुज़ार आहियां असलम भाउ तव्हांजी। तव्हां अॼु मौजूदु रहिया, हूअं रोज़ जी बुनियाद ते मौजूदु हूंदा आहियो, साथ निभाईंदा आहियो माशाल्लाह। असां अल्लामा साहब इन शॉर्ट तव्हांजो मैसेज वठणु चाहींदासीं, बिस्मिल्लाह कयो। हिन माहे सियाम में असांखे खपे त असां पंहिंजो मुहासिबो कयूं। असां इहो ॾिसूं त हिन माहे सियाम में असांजे जिस्म ऐं असांजी तबियत ऐं असांजी फ़िक्र में कहिड़ी तब्दीली वाक़ई थी आहे। अगरि तब्दीली वाक़ई थी आहे त वाक़ई रोज़े जो असरु असांजे मथां थियो आहे। ऐं अगरि तब्दीली असांजे मिज़ाज में, असांजे किरदार में, असांजे अख़लाक में, असांजे गुफ़्तार में, असांजे उथण वेहण में अगरि का बि तब्दीली वाक़ई न थी आहे, पोइ असां इहो यकीन रखूं त रोज़े जो असांजे मथां को बि असरु न थियो आहे। ऐं अञा टाइम आहे, अञा 14 ॾींहं मौजूदु आहिनि, 15 ॾींहं। असां उन्हनि 14 ॾींहंनि खे अलाह ताला जी नेमत सम्झी करे वरी कमा हक़ हू कमर बस्ता थी करे सही नमूने सां रोज़े जी हक़ीक़ी रूह सां रोज़ो रखूं, ताकी असांजी जिस्म ऐं असांजी तबियत ऐं मिज़ाज ते रोज़े जो असरु पइजी सघे। इहा ई असांजी कामयाबी आहे। सुभान अल्लाह, खूबसूरत, तमामु खूबसूरत। वंस अगेन आई एम वेरी थैंकफुल टू यू, माय एंटायर टीम इज़ वेरी थैंकफुल टू यू। ऐं यकीनन असां जेकॾहिं आम मामूलात खां हटी करे बि ॾिसूं था, जेकॾहिं असांजी तबियत में असांजी तबियत चेंज नथी थिए, असांजो मिज़ाज चेंज नथो थिए, त बुख ऐं उन ते रहण जो नालो रोज़ो हरगिज़ कोन आहे। नाज़रीन, अव्हां खां इजाज़त वठण जो वक़्तु अची वियो आहे। ओवरऑल ट्रांसमिशन में कंहिंजो सहकार रहियो आहे, ज़रूरु अव्हां सां आख़िर में शेयर कंदा हलंदासीं। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार अॼु जी ट्रांसमिशन में अज़मत रमज़ान में मौजूदु रहियो। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रहियो। ख़ुसूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जे मिक़दार में नाज़रीन वधीक जाइ के रंग करे सघंदा आहियो। ऐं ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त कलर कंसल्टेंट सां बि तव्हां राब्ते में अची सघो था, मशवरो वठी सघो था, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था, रंग ज़िंदगीअ जो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु रहियो आहे। अॼु जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में टैंक बणाइण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, उन खां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप अॼु जी ट्रांसमिशन में रही आहे। पुलिस जी हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं उन खां अलावा असां सां साथ निभायो आहे वाइल्ड वेंचर, मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया। ऐं उन खां अलावा स्पॉन्सरशिप अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रही वाइटल जी, वाइटल पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन, भरपूर स्पॉन्सरशिप
मौजूद रही। अॼु जी ट्रांसमिशन में GFS बिल्डर्स जी पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड GFS बिल्डर्स। नाज़रीन, उन खां अलावा अॼु जी ट्रांसमिशन में भरपूर सहकार असां सां रहियो आहे सिंधी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़ में नातिया कलाम तव्हां ताईं पहुचाईंदासीं। अब्दुल रहमान भुट्टो जो आवाज़ हूंदो। जी बिस्मिल्लाह अब्दुल रहमान। ज़मीं मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। मोहब्बत कमलिवा ले से वो जज्बा है सुनो लोगो, मोहब्बत कमलिवा ले से वो जज्बा है सुनो लोगो, ये जिस मन में समा जाए वो मन मेला नहीं होता, ज़मीं मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता। मेरे आका की उल्फत तो बदन को जगमगाती है, मेरे आका की उल्फत तो बदन को जगमगाती है, कभी अहले मोहम्मद का बदन मेला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। जो नामे मुस्तफा चूमे कभी दुखती नहीं आंखें, पहन ले प्यार जो उनका बदन मेला नहीं होता, ज़मीं मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता।